जी पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी पारां आरओ ऑफिस शदादकोट में जमा करायल नामज़दगी वारा फार्म जेके N196 जे चूंडवें लाइ ॾिना विया हुआ, इन ॾस में अॼु आरओ ऑफिस में स्क्रूटनी खां पोइ पीपल्स पार्टी के चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी जे नामज़दगी वारा क़ाग़ज़ छंड छाण खां पोइ दुरुस्त करार ॾिना विया आहिनि, जॾहिं त PS 40 ते नवाबज़ादा मीर नादर अली ख़ान मक्सी जे जमा करायल नामज़दगी वारा काग़ज़ पिणु स्क्रूटनी खां पोइ दुरुस्त करार ॾिना विया आहिनि। इन मौक़े ते ARO ऑफिस में पीपल्स पार्टी जो सीनियर अॻवान मीर नादर अली ख़ान मक्सी ऐं अॻूणो MNA ख़ुर्शीद अहमद जो पिणु मौजूदु हुया। काग़ज़नि जी दुरुस्ती बाबति बिलावल भुट्टो ज़रदारीअ खे अहिड़ी ॼाण पीपल्स पार्टी जे अॻवाननि टेलीफोन ज़रिए ॾिनो। होॾां NA 197 कम्बर ते पीपल्स पार्टी जो अॻवान ऐं साबिक़ MNA नवाबज़ादा मीर आमिर ख़ान मक्सी जे जमा करायल नामज़दगी वारा काग़ज़ पिणु दुरुस्त करार ॾिना विया आहिनि। साले खोसो, इबरत न्यूज़, शहदादकोट।